रमज़ान शरीफ़ जो जॾहिं आख़िरी जुमो ईंदो आहे, अल्लाह पाक पहिरीं तारीख़ ताईं आख़िरी जुमे ताईं जेतिरनि गुनहगारनि खे माफ़ कंदो आहे, उन हिकिड़े आख़िरी जुमे जे ॾिहाड़े उन खां 70,000 दफ़ा वधीक गुनहगारनि खे माफ़ फरमाईंदो आहे। जुमातुल वदा, अलविदाई जुमो, आख़िरी जुमो जो पहिरीं तारीख़ खां ख़ुदा बख़्शण माफ़ कंदो शुरू कयो, ॿारनि खे बख़्शिश सां नवाज़ींदो रहियो। अल्लाह से फरमाए थो त आख़िरी जुमे जे ॾिहाड़े ते वरी एतिरो बख़्शींदो आहियां जो सॼे रमज़ान में जेतिरा बाना बख़्शिया आहिनि उन खां 70,000 भेरा वधीक गुनहगारनि ॿारनि खे। पर गुनहगार बि अहिड़ा जन जे मथां जहन्नम वाजिब थी चुको हूंदो, उन्हनि खे माफ़ फरमाईंदो आहियां ऐं उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए उन्हनि जे जन्नत जो सर्टिफिकेट अता फरमाए छॾींदो आहियां।